सब खां लाइटर नोट ते आउं पुछंदुसि त ईद तव्हांजी शॉर्टली ॿुधाइजो त कीअं गुज़री ऐं ईद जूं ख़ुशियूं कीअं मल्हायूं प्लीज़। साईं ईद त माशाल्लाह तमामु सुठी गुज़री। वरी कुझु मुंहिंजे जेके भाणजा शादी बि हुई हिकिड़े भाणजे जी, त उहो बि वरी सॼो सिलसिलो हुन सां गॾु हलियो। त ईद हुआ, वरी तोहफ़ा तहफ़ा, वरी मिठाइयूं हुयूं, चॉकलेट, वरी नयूं नयूं अॼुकल्ह ट्रेंड्स आया आहिनि, उन हिसाब सां वरी जेके तोहफ़ा तहफ़ वरी हा शुरू थिया, उहो रमज़ान खां शुरू थिया। हा पहिरियां कुझु ॿियो सिलसिलो हूंदो, हाणे वरी बाक़ाइदा पूरी अफ़्तारी ट्रेयुनि में हा साईं। जेके आहे सेट थी करे ऐं ॾाढी पॉश तरीक़े सां जेकी आहे उहा पहुती वञो, इहो बि सुठो बिज़नेस थियो। हा हा वरी दोस्तनि कुझु इनवाइट कयो, चयो साईं इफ़्तारी ते मानी खाओ, इफ़्तारी ते बि वियासीं, मां बि इनवाइट कयो। वरी चयूं त सहरी ते अचो, सहरी ते चलो सुबुह जो ईंदासीं, चई न 12 बजे अचो। हा या 12 बजे छा मक़सदु तुक चए थी, हा चई बसि तव्हां इशा पढ़ी तरावी पढ़ी असां वटि अची वञो। हा पोइ वरी सॼी राति कचहरी, अच्छा सॼी राति मुंहिंजा ॻो मानियूं चांहियूं मुंहिंजो भाई मूंखां हिकु दफ़ा थी सघे थो, वधीक नथो थी सघे। माण्हुनि त इलाही एक्टिविटीज़ जनरेट कयूं हिन साल बि कराची में, इलाही हैपनिंग रहियो माशाल्लाह। असांजो को डिफेंस जा जेके गलियूं ऐं जेके वरी फूड स्ट्रीट्स ऐं इहे जेके फूड जूं जेके प्लेसिस हुयूं, इलाही शानदार तरीक़े सां भरी रहियूं। बावजूदि इन जे जो जंग जो माहौल हो ऐं इलाही नेगेटिव ॻाल्हियूं बि हलियूं थियूं पए, इलाही कंसर्न्स बि हुआ, पर माण्हुनि पंहिंजी सुठी ॻाल्हि इहा आहे जो हिकिड़ो टेम्पो बरक़रार रखनि था, हा ख़ुशी जो टेम्पो बरक़रार रखनि था। लाज़मी ॻाल्हि आहे, ग़म बि थिए थो, परेशानी बि थियनि थियूं, पर वरी शादी जो ॿुधायांव त उन में मां इन जे ख़िलाफ़ु हुउसि त इहे 6-6 7 फंक्शन्स जेके आहिनि इहे न त हुजे। ईअं न हुजनि। भई असां ई थकिजी था पऊं, तव्हां कीअं था मैनेज कयो। हा बिल्कुलु त सही हे मेहंदी आहे त वरी उन्हनि जूं डांस पार्टियूं, वरी अलाए घोट छा। वारनि जूं, कुंवार वारनि जूं, वरी उहे 3-4 ॾींहं उन्हनि जूं हा जेके आहिनि लगातार प्रैक्टिसिस सिलसिला जारी रहनि। प्रैक्टिसिस हा वरी यंग, हालांकि डॉक्टर्स हुआ सॼा, हा डॉक्टर ॿई छोकिरो छोकिरी डॉक्टर पढ़णु, उहो ग्रेजुएट जेके थिया यंग हुआ, त उन्हनि बाक़ाइदा कोरियोग्राफी, वरी वाह हू जेको आहे इहो रहमान डकैत वारा हा जेके गाना जेके वरी पॉपुलर थिया, या ॿिया गाना, हा अॼुकल्ह त तव्हांखे ख़बर आहे इंटरनेट जो दौरु आहे, हा त इलाही शयूं पॉपुलर थियनि थियूं, हा उहे ट्रेंड थियूं ठही वञनि, हा उहे कपिड़ा, उहे डांस, उहे स्टेप्स, उहे सॼियूं शयूं। बहरहाल हंगामा रही। हा मां त सॼो इहे रमज़ान जो टाइम बि ॾिठो ऐं पोइ ईद ते बि माशाल्लाह रहियो। वरी उनखां मथे दोस्तनि जा पैगामात, हा वरी उन्हनि जा रिप्लाए करणु, वरी उहे अचनि था त उहो वरी बिल्कुलु मां 200 जमा थी विया, 400 जमा थी विया, उहो टेंशन अलॻि, त उन्हनि खे रिप्लाए करिणो आहे। वरी सभिनी खे ईअं रिप्लाए करिणो आहे त लॻे त भई हा मूंखे ई एड्रेस हा करे थो पियो, एग्ज़ैक्टली त एग्ज़ैक्टली ईअं न थिए त मां जनरली विझी करे छॾां। बिल्कुलु सही। त इलाही फास्ट लाइफ थी वई, बिल्कुलु इलाही बिल्कुलु फास्ट। साईं फास्ट लाइफ थी वई भले आहे। मां इलाही तव्हांजे प्रोग्राम जो टाइम हा ॾिसंदे हा हिन खे घटि थो ॻाल्हायां। अच्छा अच्छा साईं, थींदो ईअं आहे, हाणे महांगाई जो बि दौरु आहे, ज़ाहिर आहे हर माण्हू अफोर्ड नथो करे सघे, ऐं हूअं बि कॾहिं कॾहिं पाण हमेशह ॿुधण में ईंदो आहे त रिश्तनि मां उहा वरी सिक सोबत घटिजी वई। अहिड़ा जेके लम्हात हुजनि न, इहे घटि मिलंदा आहिनि, इन्हनि खे भरपूर तरीक़े सां सेलिब्रेट करणु घुरिजे, आउं सम्झां थो। छाकाणि त ख़ुशियूं हूंदियूं ई असां वटि मुख़्तसिर आहिनि, ज़िंदगी जे मामलात में हर माण्हू मसरूफ़ लॻो पियो हूंदो आहे।